नाज़रीन जेकाबाद का एक अहम खबर शामिल कंदा हलूं जीअं त जेकाबाद भरिसां दिलमराद ٿاڻي जे हद में पुलिस ऐं ॾोहरनि जे विच में मुक़ाबलो, जंहिंजे नतीजे में केतिरनि ई केसनि में घुर्बल जवाबदार ग़ुलाम यासीन वलद शेरल बंगलाणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ऐं संदसि कब्ज़े मां हिकु पिस्टल बि हथ। ऐं पुलिस जो इहो चवणु आहे त संदसि ॿ साथी फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु हर ख़बर खां आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो KBK वेब न्यूज़।